हाणे हिन में मसलो जेको आहे शीशनि जो आहे। साइड मिरर जेके आहिनि रीटेक मिरर आहिनि, बटण त थियनि कोन था, हिन जा कनेक्शन कोन्हनि थियल। हिकिड़ो सूमरो, ॿियो सूमरो, हिकिड़ो चांडियो, ॿियो मां चांडियो। हाणे तूं आहे हिकिड़ो कुरैशी, हाणे बोतल घुरा। हिते गाॾी ईंदी आहे माना गाॾी ज़ीरो थी निकिरंदी अथई, कुझु बि थी वञे। अरे कुझु पाए त सही न, चश्मो त पाए। अरे इहो छा थो करे, इहो छा थो करे। दोस्तो असांजी जेका गाॾी सर्विस थींदी आहे न, उहा हिते थींदी आहे। हे सर्विस आहे, ॾिसो केॾी वॾी सर्विस आहे। माना हिते हिकु ॿ टे चारि गाॾियूं बीह सघनि थियूं। सो हिते असांजूं ॿई गाॾियूं हिते बि बीठियूं, हेॾे बि बीठियूं, हेॾे बि बीठी आहे। बल्कि हीअ सर्विस थी वई आहे, हीअ गाॾी असांजी सर्विस थी वई आहे। स्विफ्ट 2013 जो मॉडल आहे। गाॾी पूरी जेन्युइन आहे, ॾिसो न जेन्युइन गाॾी आहे। ऐं हेॾे संगत वेठी हूंदी, संगत सां मथां मिलाए थो। साईं अस्सलाम वालेकुम। साईं किथां ठठे मां आया हुया? सूमरा? ओए अबा हे बि सूमरो अथई, हे बि सूमरो अथई। हाणे पैसा न वठंदो। हे असांजो दोस्त आहे, हो मुंहिंजो पुटु आहे। गाॾी सर्विस थी वई भाउ? दिलि सां कई थी या हथनि सां? दिल खां चेक कजो न, गाॾी फिट थी वञे ओॾी महिल। न हथनि सां गॾु दिलि लाज़मी आहे, न त दिलि न हूंदी त कमु न ईंदो। नालो ॿुधा पायो? मुंहिंजो नालो अथई ममताज सूमरो। भई भाई त सरदार थो लॻे। जी हाँ बिल्कुल हाँ बिल्कुल बिल्कुल। तू किथां जो आई? मां शिकार बोलियो। तू शिकार कंदो रहिजा। हाणे अॼु कंहिंजो कहिड़ो शिकार अथई तुंहिंजो? अॼु हे वेठो आहे नी। अॼु हे शिकार आहे? अॼु हे आहे। हल वाह ठीकु आहे, अॼु हे शिकार आहे। दोस्तो गाॾी अञा कमु हले पियो, ॾिसो पिया त अंदरों सॼियूं सभु शयूं खुलियूं पियूं आहिनि, सभु शयूं खुलियूं पियूं आहिनि। सर्विस थिए पई, अंदरों वञो सॼो क्लीन पई थिए, सॼियूं शयूं लथल आहिनि, सॼियूं शयूं लथल आहिनि। बाक़ाइदा पियो थिए कमु आहे। बहितरीनु सर्विस आहे, बहितरीनु सर्विस आहे। ऐं ॾाढो मां नालो बि ॾसियोमांव, बहितरीनु माना सफ़ा मेहनती माण्हू जेके चइजनि न, हे उहे माण्हू अथव। हिते गाॾी ईंदी आहे माना गाॾी ज़ीरो थी निकिरंदी अथई, कुझु बि थी वञे। हाणे सही अब ॻाल्हि ॿुध कुरैशी, अॼु तूं फासी वएं, पुछ कीअं? कीअं? हिकिड़ो सूमरो, ॿियो सूमरो, हिकिड़ो चांडियो, ॿियो मां चांडियो। हाणे तूं आहे हिकिड़ो कुरैशी, हाणे बोतल घुरा। सही बोतल पई आहे? कहिड़ी? पाणी जी न नी? न न वो कोल्ड ड्रिंक। ना बी हे बी थो चए, अलाए कहिड़ी थो चए, वरी कहिड़ी कहिड़ी? ईंदी आहे पाकोला। अलाए मां ॿी पियो करे, ॿी अलाए छा। अब असां त ग़लति मतिलबु सम्झो। पाकोला पाकोला केरु घुराए? केरु? तू रुकी बार बार हेॾे मुंहुं थो करे। हैप्पी पाकोला चले। हे बोतल डेली मूंखां बोतल जे हिसाब सां 1500 1000 मुंहिंजो डेली ख़र्चो आयो। डेली ॿुधई? न निकता न निकिता न? मारे 200 रुपया न निकता। हिन जे लाइ हिकिड़ो लफ़्ज़ चओ, छा चओ? माना जीअं चइबो आहे कंजूस फलाणो। हिकिड़ो लफ़्ज़ ॿुधा, केरु आहे? बहरहाल जो 490 रुपए सॼी राति निंड न आई हमरा आज। ओड़ी 490 ते निंड न आयसि। असां त आहे 2 सूमरा 2 चांडिया, हिकिड़ो कुरैशी ज़ोर थी वियो आहे। ॾिसूं वा, हे अधो कुरैशी त न आहे न वा? हे चौधरी आहे। वन अबा हिते त वॾियूं ज़ातियूं वेठल आहिनि। स्पेशलिस्ट आहे गाॾियुनि जो, गाॾियुनि जो स्पेशलिस्ट आहे। कॾहिं बि हिते दोस्त को बि सर्विस कराइण अचे, असांजो नालो खणंदो त इंशाअल्लाह उनखे सर्विस सुठी मिलंदी ऐं उनखे इज़त मिलंदी। ऐं वॾी ॻाल्हि उनखे बाइक़ाइदे गाॾी सर्विस मुतमिन थी वेंदो। मुतमिन थी वेंदो। अबा हे चौधरी साहब सलाम त कर न। नालो छा अथई? ओ नालो ई विसरी वियो पंहिंजो। हाँ? चौधरी जुबैर। चौधरी जुबैर? मलिक जुबैर। यार हे ग़लति थो ॿुधाए तूं यार। चौधरी मलक आहे न? हाँ? चौधरी मलक तू ज़ोरियो हुनखे ठाहींदे आहे चौधरी? मलक त हो ना ई हूंदा आहिनि यार। अड़ी वरी ना ई ठाहे छॾी, न, कॾहिं चौधरी कॾहिं मलक कॾहिं नाइक। खोखरे हल मां चौथी ज़ात अची वई। हाणे ॿुधा यार, छा थो मां ॿुधा, 4 ज़ातियूं हिकिड़े माण्हू थी रात थियूं। चेंज थी त छा क्यों मराए रहा? भाई हिकु आख़िरी ऑप्शन थी ॿुधा, केरु आहे? खोखरे खोखर? हल भाई खोखर आहे बसि। हाणे तोखे बि ख़बर पइजी वई न? पंजाबी खोखर आहे न। हाँ चौधरी आहे न पंजाबी ज़ात जी। पंहिंजे सिंधियुनि में जिते ही चांडिया मां सूमरो, सूमरो मां सूमरो दोदाणी आहे। ए दुखी कौम बाबा। हो ठक हो ठक अब अब ठक ठक सुसु ठक 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 सही न। हिकिड़ो हूंदो ठक ठक में शू शू। हां हिकिड़ो ठक ठक पक्को आहे हे न। ठक ठक आहे। तव्हां बि ठक ठक हो? हां दोदाणी आऊं। ओके वाह ओके दोदाणी। भाई हमारे पास हैं 2 बंदे, एक है जय, दूसरा है वीरू। ये बंदा है, इधर फेस तो दिखाना भाई, इसका तो देख लिया। ये अजय, ये वीरू। अब क्या बोलते हैं दूसरा जोड़ी, दूसरी जोड़ी आजूज माजूज। और ये जिस गाड़ी के ऊपर लग जाते हैं गाड़ी को ख़त्म कर देते हैं। मतलब आहिस्ता आहिस्ता उसका पहले कलर उतारते हैं, फिर आहिस्ता आहिस्ता लोहा नज़र आता है, फिर वो खा जाते हैं। मतलब ये गाड़ी थोड़ी देर के बाद नज़र नहीं आएगी। बड़े मेहनती हैं ये, देखो भाई लगे हुए हैं दोस्तों। मैं है ना
गाड़ी के बॉनेट के हल्को हल्को लेकर लग रहा है पर हाणे उहो कटराइणो थो पए छो जो थोरो थुल्हो थी वियो आहे। बाक़ी गाॾी अञा सर्विस न थी आहे। दोस्तो सगीर सेंटर आया आहियूं ऐं सगीर सेंटर पंहिंजी गाॾी लाइ आया आहियूं। हाणे हिन में मसइलो जेको आहे हिननि शीशनि जो आहे। साइड मिरर जेके आहिनि रीटेक मिरर आहिनि, बटण त थियनि कोन था, हिन जा कनेक्शन कोन्हनि थियल। सो हिते आया आहियूं, हिते आहे ज़ैद मुस्तफ़ा इंजीनियरिंग वर्क्स। सो हिन चयो आहे त 15-20 मिंट मूंखे ॾे भाउ, त मां अंदरों कमु छॾायां पोइ तव्हांजी गाॾी खे वठां थो ऐं ॿई शीशा तव्हांखे सेट करे थो ॾियां। इहो ई गाॾी में कमु आहे। बाक़ी गाॾी में सर्विस जो कमु आहे ऐं कुझु असां पंहिंजूं डेकोरेशन वग़ैरह हणंदा आहियूं, उहे लॻंदियूं। बाक़ी गाॾी सर्विस थींदी। भाई गाॾी ओके थी वई आहे, पॉलिश वॉलिश थी वई आहे। पहिरियों पॉलिश कराईंदा आहियूं, सर्विस पोइ कराईंदा आहियूं। सर्विस खां पोइ वरी जेका पॉलिश थींदी आहे उहा फाइनल हूंदी आहे। बाक़ी अंदरों हे तव्हां ॾिसो ऑटोमेटिक आहे। हे जेन्युइन सीटूं आहिनि हिन जूं पंहिंजूं। 2050 ऐं याचर बाज़ार मां वठी, तव्हांखे यादि हूंदो मां तव्हांखे ॾेखारी। रिम विम पियल अथसि, डनलॉप जा टायर अथसि, टायर भला अथसि सफ़ा ऐं हलण में ॾाढी भली आहे। अब हिन में बाक़ी हाणे कहिड़ो कमु रहियो? सर्विस वग़ैरह रहिजी वई आहे बसि न। ऐं उहो जेके ॾियारियूं लॻंदसि पोयों डिग्गी में आहे न, उहो हे दोस्तो हीअ लॻंदसि पटी, हे डिग्गी वारी पटी लॻंदसि, बॉनेट वारी पटी लॻंदसि। ऐं कोशिशि कयूं था त हिन जो हीअ लाइट हिकिड़ी चेंज आई आहे, बि चेंज करे छॾियूंसि। बाक़ी झड़प वड़प साईं गाॾी जूं अहिड़ियूं कमाल आहिनि। ॾिसो तव्हांखे ॾेखारियां, हे झड़पूं ॾिसोसि। मेरी आहे पर दरवाज़ा वरवाज़ा आहे पूरा अथसि। ऐं गाॾी जो रूम, इंजन रूम बि तव्हांखे ॾेखारियां। मेरो ज़रूरु आहे पर तव्हांखे अंदाज़ो थी वेंदो त रूम कीअं आहे। पैक सफ़ा रूम अथसि सफ़ा। हे मिट्टी, रबिंग पॉलिशूं हे थियूं त पाणी वाणी लॻा। भई लाइटूं वाइटूं नयूं अथसि, लाइटूं वाइटूं नयूं अथसि। जंहिंमहिल सर्विस वर्विस थींदी त वरी चमकींदी। ॾिसो कुप्पा, ॾिसो न कुप्पा कीअं अथसि। साफ़ सुथरी गाॾी आहे, बॉनेट वॉनेट ॾिसो। जॾहिं सर्विस फाइनल थी आई त वरी मां तव्हांखे ॾेखारींदुसि पोइ इहा गाॾी। दोस्तो हे फुटपाथ तव्हां ॾिठी हूंदी, जेका फुटपाथ डेंट पंहिंजे अंदरि थींदी आहे न, मशीन सां ॿाहिरि कढंदा आहिनि। ऐं बहितरीनु तरीक़ो आहे इहो। हे उस्ताद डेंटर आहे, हाणे छिकींदो ॿाहिरि निकिरी ईंदी। पोइ वरी बुलकेट सोलकेट कलर वलर थींदो त सही थी वेंदी। हे मशीन त उस्ताद हिन में माना सेफ आहे, गाॾी सेफ आहे। अच्छा दोस्तो, गाॾियुनि जो पार्ट्स हिते बि मिलंदो आहे। मशहूरु आहे सगीर सेंटर। ऐं हिन जे बिल्कुलु साम्हूं आहे लकी मॉल, लकी शॉपिंग मॉल। हे कराची आहे ऐं हे इलाइक़ो तव्हां ॾिसी छॾियो। हिते हर शइ मिलंदी आहे, माना पावर मिरर, हे हो लाइटूं वाइटूं। मूंखे माना जल्दी हूंदी आहे ऐं मां सदर न वेंदो आहियां त पोइ हेॾे हलियो ईंदो आहे। हिन रोड वोड थोरो साफ़ु सुथिरो आहे, जल्दी पहुची वेंदा आहियूं। सदर वरी थोरो जाम हूंदो आहे, पर हले टोटल सगीर सेंटर अथव। ऐं टोटल हेठो हर शइ जो मैकेनिक, पेंटर, डेंटर, लाइटूं वाइटूं, जेके बि शयूं सवाइ इंजणनि जे हर शइ हिते मिलंदी आहे। दोस्तो, अॼु गाॾी जे कम में असांखे राति थी वई आहे ऐं फाइनली असां सीटूं हिन जूं खोल रहिया आहियूं, सॼो कुशन करायूंसि था। ऐं दरवाज़नि जा जेके गत्ता हूंदा आहिनि उहे बि फुल, मतिलबु कंप्लीट कुशन हीअ सीट पई आहे असांजी। ॾिसो न, हीअ बि सीट आहे साफ़ु सुथरी। ऐं हे ॾिसो न हाणे कीअं थी वई फाइनल, गाॾी सां मैच करे आई आहे। गत्ता पिया त ॾिसो, गत्ता बि लाराया आहिनि, कंप्लीट कुशन करायो आहे। हे असां वटि वेझो ई आहे, जोर चौरंगी ते ई आहे। पहिरियों दफ़ो असांजो दोस्त टाको थो हणे, छिरक निकिरी वेंदसि। अरे कुछ पाए तो सही ना, चश्मा तो पाए। अरे ये चालू करे, ये चालू करे। अरे वाह, अरे वाह। यार हनी जो कम करे हो, एडे वाली का चिपड़ी होता सड़े। हाणे तो टाको ठका कर दस, ठका दे जा। अपना दोस्त आसा जो पर कम एड़ा तो करे। अब छा तो समझे, अब आखिर हीअं थो करे, हीअं चश्मो नथो पाए न न, आखिर के हथ तरे पर ॾिसंदो कीअं। अब हीअं थो करे। पहिरियों दफ़ो टाका थो हणे। आहे उस्ताद डेंटर पर वेल्डर जो कमु थो करे। फरहान बिरयानी ते आया आहियूं, सॼी संगत आहे। हिन दोस्त दावत कई आहे ऐं हे दोस्त चए पियो दावत न कंदो, पर हिन दावत कई आहे। भाई ईअं न जी घणी घुराई अथई बिरयानी? अधु किलो। कंहिंजे लाइ? पंहिंजे लाइ। अकेले लाइ? अकेले। अधु किलो? हाँ, चिकन वारी। बाबा तूं घणी खाईंदे? हाँ ॾिसो दोस्तो, हे पा पर हे अधु किलो, सो बि चिकन वारी। अब तूं घणी खाईंदे? 1.5 पा। 1.5 पा। यार अल्लाह भाई, अलाए छा थो खाए, बसर बि थो खाए। दोस्तो, वीडियो सुठी लगी हुजे त भाउ जे चैनल खे लाइक कजो, शेयर कजो ऐं सब्सक्राइब ज़रूरु कजो।
फिलहाल पाण क्यों था अल्लाह हाफिज़।